अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 फेबरवरी जुमो। सुबुह जा पूरा 9 थिया आहिनि ऐं हवा बि कोन्हे, थधि बि घटिजी वई आहे बाक़ाइदा। ईअं थो लॻे ॼण सियारो ख़तमु आहे, बहार शुरू आहे। पर इहो जीअं त अक्सर ईअं बि थींदो आहे त फेबरवरी त छॾियो, मार्च में बि सियारो पंहिंजो वारो ॾींदो आहे। हिकिड़ी झलक वरी ॾेखारींदो आहे नई सही। सो ख़बर न आहे त सियारो वरी केॾी महिल शिदत सां मोट खाईंदो, अलाह खे ख़बर। सो बहरहाल हिन दफ़े रोज़ा जेके आहिनि उहे ॾाढा सुठा ऐं पुरसकून गुज़रंदा इंशाअल्लाह रोज़ेदारनि जा। अलाह नसीब करे सभिनीनि खे रोज़ा रखण ऐं अलाह क़बूल बि करे सभिनी जा रोज़ा। सो व्लॉग जी इब्तिदा आहे ऐं ज़हरा जे अचण में अञा थोरो टाइम आहे, त मां सोचियो हिननि मां कुझु पीला पन ऐं कचिरो वग़ैरह कढी छॾियां। छो त हमेशह मां ईअं कंदी आहियां, त जॾहिं उहा थी वेंदी आहे पोइ मूंखे ध्यानु ईंदो आहे, मां अचे सफ़ाई शुरू कंदी आहियां। बाल्टी पाणी जी लाइन ॾींहंनि खां हिते भरियल आहे ऐं अॼु जॾहिं हीअ बुहारी ॾेई वेंदी हितां जी, त पोइ मां प्लांट्स खे पाणी ॾींदमि। छो त न त फ़र्श आलो थींदो त पोइ वरी मिटी न साफ़ु थींदी न चङी तरह सां। सो माशाल्लाह हिन मां मुंहिंजो प्लांट बिल्कुलु सड़ी वियो आहे। हालांकि मां हिनखे रेगुलर पाणी बि ॾियां थी। हिकिड़ी नंढड़ी उमेदु अथसि त सही इहा, ॾिसजे त छा थो थिए। सो बहरहाल ऑर्गेनाइज़ न आहिनि शयूं, साफ़ बि न आहिनि, बसि पयूं आहिनि। ऐं जीअं त हाणे मां पंहिंजो नओं प्रोजेक्ट शुरू करे चुकी आहियां सिलाई जो, त हाणे बसि तव्हां सम्झो त बाक़ी हर पासे खां मुंहिंजो ध्यानु हटी वेंदो। ऐं कोशिशि त कंदी आहियां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर खे मेंटेन मूंखे ई रखिणो हूंदो आहे, शयुनि खे ऑर्गेनाइज़ बि मूंखे ई रखिणो हूंदो आहे। पर थोरी घणी बेतरतीबी लाज़मी फैलिजी वेंदी आहे जॾहिं असां पंहिंजो सॼो टाइम ऐं सॼी तवजा ऐं सॼी महिनत मुशक़त हिकु पासे ते रखंदा आहियूं न, कंहिं बि हिकिड़े कम ते फोकस कंदा आहियूं, त यकीननि ॿिया कम डिस्टर्ब थींदा आहिनि। पर साइड में सभु कुझु हलंदो थो रहे। हीअ उहा मिटी आहे जेका पाड़े वारनि जे घर मां उॾरी मुंहिंजी शयुनि ते पई आहे, ऐं मां बि बिल्कुलु हिननि खे साफ़ु न कयो आहे। सो अॼु हिननि खे पाणी ॾियण जो इरादो आहे मुंहिंजो, पर जॾहिं ज़हरा बुहारी ॾेई वेंदी त पोइ अची मां हिननि खे पाणी बि ॾींदमि ऐं थोरी घणी हिन शेल्फ जी कुझु डस्टिंग बि करे छॾींदमि। अलाह माशाल्लाह माशाल्लाह। हे ॾिसो बहार मुंहुं कढियो आहे। मोस्ट वेलकम बहार साॻे प्लांट में। वाह वाह माशाल्लाह। बाक़ी मूंखे इंतज़ारु आहे त मुंहिंजी हीअ लूणकी जेका आहे गुल कढे। ऐं उस न आहे, ऐं हिन जो मां इहो नोट कयो आहे त हे सिर्फ़ु उस में ई वधे थी, उस में ई हीअ प्रॉपर गुल थी ॾे। सो गर्मी जॾहिं शुरू थींदी यकीननि त पोइ। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां हिते हिकिड़ो शेड हयो हो जेको अञा ताईं लॻो पियो आहे, हे वारो। छो त हीअ निम जॾहिं असां हितां कटे छॾियसीं त मुंहिंजा इलाही प्लांट्स उस में ऐं गर्मियुनि जी जेका तेज़ चुभंदड़ उस आहे उन में सड़नि पिया। तव्हां इहो शेड रखियो त जंहिं महिल घटि में घटि तेज़ उस जो टाइम हुजे त मुंहिंजे प्लांट्स ते उहा शदीद उस न पए। सो हाणे त बाबा ज़ोरावर निम ॾिसो मुंहिंजी माशाल्लाह वॾी थी वई आहे। सो हाणे अलाह खे ख़बर त इहे अंदरि हेठि ज़मीन में छा कंदी, कहिड़ा कारनामा कंदी। सो बाक़ी हिन जा जेके नंढा नंढा ॿचा आहिनि, हिन जी साइड में जेके ॿूटा निकिरंदा रहंदा आहिनि, उहे त ओॾे ई ज़ोर शोर सां निकिरनि था। सो पटे पटे असां हुनखे काफ़ी हद ताईं गंजो त कयो आहे। पर हाणे जीअं त वरी बहार शुरू थींदो, फोटहिड़े जी मुंद शुरू थींदी, फोटहिड़ो याने फुटण जी मुंद शुरू थींदी, त वरी उन्हनि खे न रोके सघिबो। ख़ैर जेका अलाह जी रज़ा, त अलाह जंहिंखे चाहींदो त उनखे त वधिणो ई आहे, फुटणो आहे। ऐं अॼु मुंहिंजो ॾिठमि सुबुह सुबुह सां त हे भॻो पियो मुंहिंजो, हिनखे हथु लाहींदी बि भउ थो थिए। मूंखे कंडो लॻी चुको आहे हिन मां हिकु दफ़ो न कई दफ़ा कैक्टस जा कंडा, पोइ नज़र बि न ईंदा आहिनि, निकिरंदा बि न आहिनि, वॾो अज़ाबु हूंदो आहे, बसि मिड़ई गुज़ारो थी वेंदो आहे। सो माशाल्लाह हीअ बि वॾी थी वई आहे। ऐं हाणे सोचां थी, हे मुंहिंजो मोस्ट फेवरेट प्लांट अथव, माना मनी प्लांट खां पोइ हे प्लांट हलाए माशाल्लाह। इहो हिकिड़े ई हंधि हिते लॻियल आहे, हिकिड़े हंधि हिते ई लॻियल आहे, ऐं इहे साॻी प्लांट जा ॿचा आहिनि। हे त मुंहिंजो 8 साल पुराणो प्लांट आहे, उन मां इहे शाखूं करे करे वधाईंदी रही आहियां। ऐं हाणे जीअं त बहार शुरू थींदो, हिन बि ॾिसो हे लाइट ग्रीन कलर जा जेके आहिनि उहे नवां था निकिरनि। हे मुंहिंजी ख़ुशीअ जो मौक़ियो आहे माशाल्लाह। मूंखे इन्हनि जी ईअं ई ख़ुशी थींदी आहे, सची ॻाल्हि त जीअं घर में को ॿारु ॼमंदो आहे न कंहिंजो नओं, त भाइटियो भाणे जो या पंहिंजा ॿार हूंदा जॾहिं, या पोटा ॾोटा त अञा कोन्हनि, अलाह ॾींदो,
सो त मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां बोर न थिया हूंदव। मां इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु मां पंहिंजे प्लांट्स वटि इलाही टाइम गुज़ारियो आहे माशाल्लाह। अधु कलाकु त लॻे थो प्लांट्स जो ई ठही वियो आहे। हलूं था अंदरि। सो हे हाल आहे घर जे अंदरि जो। हिननि फ़ोटोज़ खे जेके मां नवां फ्रेम कया, अञा मां काई जाइ न ॾिनी आहे। पंहिंजे लाइ मां मानी पचाए छॾी आहे, ज़हरा जी मानी बि पचाए छॾी आहे। सुबुह जो मां वाङण तरियमि ऐं ज़हरा लाइ त मां रखियो आहे हलीम इलाही सारो माशाल्लाह। ऐं हा, मां बत्ती ॿारणी पवंदी मूंखे। सुबुह सुबुह सां गजरूं बॉइल कयूं, लाहौरी गजरूं। ऐं मां इन्हनि खे ईअं बॉइल कंदी आहियां जो जॾहिं बॉइल थियणु शुरू थियनि त 10 मिंट खनि बॉइल करे पोइ मां हिननि जी बाहि बंदि करे ऐं उन गरम पाणी में छॾे ॾींदी आहियां। त पोइ मूंखे लॻंदो आहे उहे प्रॉपर ईअं थोरी सॉलिड बॉइल थियल हूंदियूं आहिनि, न त सफ़ा ॻरी भत थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ खाइण में कोई मज़ो न ईंदो आहे, टेस्ट न हूंदो आहे। सो हाणे ज़िक्र कयूं था असांजे नई प्रोजेक्ट जो। मुंहिंजो कमिरो कंहिं स्टोर रूम खां घटि न हूंदो आहे ऐं मां राति जो सब्र न थियो मूंखां, मां 4 जोड़ा कटे रखिया राति जो ऐं हिन में बैग में रखिया अथमि। ॿियो कपिड़ो सॼो हिन ॿिए बैग में रखियो अथमि ऐं उन खां अलावा हे हाणे रखिया अथमि जेके मां अॼु कोशिशि कंदमि त कटियां, छो त इलाही सारा कटियल हूंदा आहिनि न त पोइ सहूलियत थी वेंदी आहे ॾाढी सिबण में। ठीकु आहे। सो हिननि खे मां इनशाला शुरू कंदमि कटणु। त मां साइड ते ईअं कढी रखिया आहिनि। हे अॻिली मुंहिंजी लिस्ट में इहे शामिल आहिनि। सो माशाल्लाह इहो सिलसिलो बि हलंदो रहंदो। हाणे मूंखे ज़हरा जो इंतज़ारु आहे। फ़िलहालु मां पंहिंजो कमु नथी फैलाए सघां छो त उहा ईंदी त वरी मूंखे समेटणो पवंदो सॼो। हीअ मुंहिंजी प्यारी वॉल, तव्हांखे यादि हूंदो मां हिन जी अलॻि सां वीडियो बि शेयर कई हुई। ऐं हे मुंहिंजो प्यारो सोफ़ो ऐं कल्ह मां उन कढी कपिड़े जा टुकड़ा कढिया इलाही सारा, त पोइ उन में हीअ उन बि निकिती त वरी हिनखे अलॻि करे रखियो अथव। सो हे मुंहिंजे उन प्रोजेक्ट जो हिसो आहे जेको अञा ताईं मां पूरो बि न कयो ऐं उहो अधु में बल्कि पंध में आहे। सो अलाह कंदो त पूरो बि थी वेंदो वक़्त सां गॾु गॾु। जॾहिं मां एट अ टाइम एॾा सारा कम साण खणंदी आहियां त पोइ ईअं ई थींदो आहे। पर शुक्र अलाह जो घणा टारगेट्स मुंहिंजा अलाह जी मदद सां पूरा बि थी वेंदा आहिनि माशाल्लाह। 11 थिया आहिनि हिन महिल ऐं मां मोटर हलाए आई आहियां। कुझु पाणी मथे टंकी में भरिजे, बाथरूम धोईंदमि, मींजंदमि, जुमो आहे ज़ाहिरा त असांजा इहे कम त ज़रूरी थींदा आहिनि। हे ॾिसो 4 वेड़ियूं फुदने जूं हुयूं जेको सुराण पई चए त अम्मी पन पटे पटे मुंहिंजा हथ थकिजी पिया आहिनि त उहे सुकी वञी केतिरियूं बचियूं आहिनि। सो अञा सुकंदियूं हिकिड़ो ॾींहुं त पोइ हिननि खे मां बर्नियुनि में लाहींदमि। ऐं मां अॼु पचायां थी गोभी ऐं मच्छी। मच्छीअ जूं आहिनि हिन में मुंडियूं, त उन सां इहो थींदो आहे त उन मुंडीअ में हाणे गोश्त घटि ई हूंदो आहे पर यखनी जेका आहे सुठी, हुनजो जूस निकिरंदो आहे, उहो बोड़ में शामिलु थींदो आहे त ॾाढो टेस्टी हूंदो आहे बोड़। टमाटनि जो पेस्ट मां हिते कढी रखियो आहे। पेस्ट मां इन करे बि ठाहे छॾींदी आहियां जो कॾहिं कॾहिं टमाटर 2-3 ॾींहं न यूज़ थींदा आहिनि, दाल पचाई या कुझु अहिड़ी शइ पचाई जंहिंमें टमाटो न पियो त ख़राब बि थी वेंदा आहिनि। त पोइ टमाटा जेके आहिनि असां उहे ब्लेंड करे पेस्ट ठाहे रखंदा आहियूं। सो मां अॼु पचायां थी गोभी ऐं मच्छी। गोभी कढी अथमि, बसर कटींदमि, हाणे दाग करण लाइ रखंदमि, थांव अंदरि कंदमि जिन खे मां थोरो घणो फैलाए छॾियो आहे त ड्राई थियनि। सो इहे कमनि जो सिलसिलो हलंदो रहंदो अल्हम्दुलिल्लाह। शाम जा 6 थिया आहिनि हिन महिल ऐं मां हिते 3 सूट कटिंग करे छॾिया आहिनि माशाल्लाह। हीअ हिकिड़ो ब्लैक, हिननि कपिड़नि ते थोरा घणा दाग आहिनि पर मां धोता न आहिनि। हिकिड़ो हे आहे येलो ऐं हिन हे कपिड़ो घटि हो पर मां पोइ बि हिन मां ठाहिण थी चाहियां शर्ट ऐं मां ठाही आहे, जुगाड़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ो हे येलो, ठीकु आहे। सो हे हिन जो ट्राउज़र। सो माशाल्लाह। ऐं बचियल कपिड़ा सोचे सोचे ख़ुशि थी थियां, हे बचंदा त वरी मां हिननि जी रिली ठाहींदमि। सो हिकिड़ो लतीफ़ो थो यादि अचे। ॿुधो, तव्हां मां शायदि कंहिंखे ख़बर हुजे, मां ॿुधायां नथी, तव्हां ॿुधाइजो तव्हां मां कंहिंखे ख़बर आहे त जेको हिकिड़ो चरियो थींदो आहे माण्हू ऐं पोइ पागलखाने में दाख़िल थींदो आहे, उन में आहे लास्टिक ऐं गुलेल जो ज़िक्र। ॿुधाइजो इहो लतीफ़ो कंहिंखे कंहिंखे ख़बर आहे, ठीकु आहे। सो मां इहो तव्हांखे छॾे ॾिनो आहे गौर करण ते त लतीफ़ो ॿुधायो। ऐं सुराणे ते कुझु फ्रूट्स थी कटे, हे चाट थी ठहे माशाल्लाह। ऐं मां हाणे तव्हां खां मोकिलाईंदमि हिन अॼु जी वीडियो मां, छो त मां इलाही थकिजी पई आहियां। कंटिन्यू 3 सूट कटिया आहिनि त वेहण सां थोरो मसइलो आहे। सो इनशाला असां वरी कंहिं नए व्लॉग में मिलंदासीं। अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाइणी आहे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला मिलूं था वरी
तेसिताईं अलाह वाही।